धरती आहे, कलंदर जी धरती आहे, हीअ सचल सरमस जी धरती आहे, हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे। इते मां नथो सम्झां इते असां अहिड़ी को खूनरेज़ी चाहियूं था। इन करे साईं वटि आयासीं त साईं वारा पंहिंजो रोल प्ले कनि। तहरीक इंसाफ़ इन में बिल्कुलु असां को कंहिं धुर नथा थियणु चाहियूं। सभु पंहिंजा आहिनि। असां हिकिड़ी पार्टी फेडरेशन जी पार्टी आहियूं। असां सिंध में बि आहियूं त पंजाब में बि आहियूं, बलूचिस्तान में बि आहियूं त कश्मीर में बि आहियूं, GB में बि आहियूं त ख़ैबर पख्तूनख्वा में बि आहियूं। असां पूरे पाकिस्तान जी पार्टी आहियूं। असां चाहियूं था सभु गॾिजी रहनि। बाक़ी जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि धारे आहिनि उन्हनि खे पंहिंजो मोकिलियो वञे। हिन जहिड़े में साईं वारनि जो किरदारु आहे, साईं वारा किरदारु अदा कनि। शेख साहब, ज़ाहिरी तौर ते सॼी सिंध अंदरि माहौल तमामु घणो ख़राबु थी चुका आहे। जी नाहेली कहिड़ी जॻह ते नज़र नथी अचे। कोई अहिड़ी जॻह मूंखे ॿुधायो साफ़ थी आयो त कहिड़ी जॻह ते हिन जी नाहेली न आहे। सभिनी खां वॾी नाहेली इहा आहे त कल्ह सॼी नाकामी खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कनि था। इहो मां सम्झो त माल खाई खाई हरामखोर थी चुका आहिनि। हाणे बि नोहाणी साहिब खे गिरफ़्तार कयो आहे, गफ़ूर नोहाणी खे गिरफ़्तार कयो आहे। उन खां पोइ इन्हनि जो पाणी जा वाटर पट करे छॾिया आहिनि। इते आसिफ़ ज़रदारी सम्झे थो त मुंहिंजी सिंध में बादशाहत आहे, उहो सम्झे थो त सिंध मुंहिंजी रियासत आहे, मुंहिंजी स्टेट आहे, ऐं उन में को बि मुखालफ़त थो करे उन्हनि खे ज़िंदा रहण जो शायदि हक़ न आहे। पर ईअं न आहे। मां सम्झां थो त सियासी इलेक्शन जेके हलनि पिया, पुलिस जा इलेक्शन पिया हलनि, इन में सॼे वाक़े में ॾिसो पुलिस ऐं सिंध हुकूमत हिकिड़ी शइ आहे न। हाणे हींअर 2019 पुलिस ऑर्डर 2019 खां पोइ चीफ मिनिस्टर जे हथ सॼो कंट्रोल पुलिस जो CM वटि आहे। ट्रांसफर पोस्टिंग IG जी, SP जी, DIG जी CM वटि आहे। CM जे दफ़्तर में हिकिड़ो SP वेठो सॼो एज़ एक्टिंग IG उहो पियो हले। हाणे त ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट आहे। जेको बि थियो आहे नाहेली आहे, नाकामी आहे। बाक़ी मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट चाहे थी इहे जेके असांजा नेशनलिस्ट तंज़ीमूं आहिनि, जेके साईं वारा आहिनि, उहे चाहिनि था त इहो बि जेको वोट बैंक आहे उहो असां वटि अची वञे। माण्हू सम्झंदा उहे मुख़्तलिफ़ कार्ड्स खेॾंदा आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त नफ़रत जो कार्ड सिंध गवर्नमेंट खेॾणु चाहे थी, बेनिफिट वठणु चाहे थी। माज़रत सां मां नालो नथो वठां। अहिड़ी पार्टियूं जेके सभु फ़ारिग थी चुका आहिनि, हाणे अची चङा मुड़ुस थिया आहिनि। बाबा पग तव्हांखे ॿधल कोन्हे, पग तव्हांजी लही वई आहे, हाणे अची चङा मुड़ुस पग ॿधी बीठा आहिनि। माज़रत सां नालो नथो वठां, साईं वेठो आहे, ठीकु आहे न। पर उन्हनि खे न करणु घुरिजे। असां वटि आहे नुमाइंदगी, पर असां इन किसे में के झेड़े जी धुर नथा थियणु चाहियूं। असां इन में रोल प्ले करणु था चाहियूं ऐं साईं वारनि खे बि चऊं त अचो त गॾिजी इन जेको सिंध गवर्नमेंट पाण हालात ख़राबु करे बेनिफिट थी वठणु चाहे, असां इन ते पाणी विझूं, पेट्रोल विझूं।